जी अकबर खान वारा इनके मथां फायरिंग कनि न ऐं ॻोठ में भॼ भॼा थी वञे, वठोठा थी वञे। ऐं मौक़ियो वठी या त तूं इन चाकड़ी खान खे लेटाए विझ या इन ईट जे गोले सामल मोड़ महारा खे लेटाए विझ। ऐं जेकॾहिं इहो तोखां कमु थी वियो न त पोइ मां सम्झंदुसि त माणे जो तूं पुटु न आहीं, तूं मुंहिंजो पुटु आहीं। सुठो शिकू असांखां पहिरियां ई छिरकंदो थो अचे। मूंखे नथो लॻे त शिकू अहिड़ी ग़लती ॿीहर कंदो। सुठो सिकू अकबर खान वटि खाई पी आयो आहे। हिन वक़्तु जाबर बि अकबर खान वटि रहे थो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त जाबर सिकूअ जे मथां ज़ोर भरे हुनखे इस्तेमालु ज़रूरु कंदो। अॼु राति चाकर जे ॻोठ ते असां हमिलो कंदासीं। कुझु माण्हू सावल तरफ़ बि मोकिलींदुसि। तोखे रुॻो इहो करिणो आहे त सावल ओसी ताईं चाकर जी मदद जे लाइ न पहुचे जेसीं ताईं असां न चाकर जो कमु तमामु न करे छॾियूं। अकबर खान, सावल खे उते ई रोकणो आहे, पर जीअं मौक़ियो हुजे थो त उते ई दुफ़ करे छॾींदासींसि। तूं छो थो घबराईं रेस? इन कम में ही जाबर तुंहिंजी मदद कंदो।